इमदाद साहब, असांजे नाज़रीन खे सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कॾहिं ठही, उन जो मक़सदु ऐं मैंडेट छा आहे? रोशनी साहिबा, बुनियादी तौर ते त ही कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हुई, जेका अॼु खां चंद साल पहिरीं उनखे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी करे उनजो जेको दायराकार हो कराची खां वधाए पूरे सिंध ताईं कयो वियो। पर ही हिकिड़ो एतिरो त अहम खातो आहे जेको जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त शहरनि जा बिल्डिंग प्लान मंज़ूरु करणु, उन्हनि जी इमारतुनि जा नक्शा, उन्हनि जा लेआउट प्लान मंज़ूरु करणु, बिल्डर्स जेके कमु कनि था, वॾे पैमाने ते जेके बिल्डिंगूं ठाहिनि था, बंगला ठाहिनि था या जेके हाई राइज़ बिल्डिंग्स ठाहिनि था, उन्हनि जे सॼे मामलनि जी हीअ हिकिड़ी सुपरवाइज़री बॉडी ऐं रेगुलेटरी अथॉरिटी आहे, जंहिंजो नालो आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी। पर जीअं त असांखे सिंध हुकूमत जे जेके बि खाता आहिनि उन्हनि में बैड गवर्नेंस त हिकिड़ो हींअर नंढो लफ़्ज़ थी वियो आहे, बैड गवर्नेंस न आहे, पर सिरे सां का गवर्नेंस मौजूदु ई असांखे नज़र कान थी अचे। बिल्कुलु उन तरीक़े सां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको खातो आहे जंहिं मक़सदनि जे लाइ ठाहियो वियो, उहे मक़सदनि ते पूरो नज़र नथो अचे ऐं उनजे उबतड़ असांखे नज़र थो अचे। बिल्कुलु उन ई तरीक़े सां हीउ जेको सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे, जेको असां मुख़्तलिफ़ अवामी हलक़नि में, सहाफ़ती हलक़नि में, उन सां गॾोगॾु ब्यूरोक्रेटिक हलक़नि में असां हिकिड़ो सिस्टम जो नालो था ॿुधंदा आहियूं त हीउ जेको सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको इदारो आहे, जेको कंहिं बि बिल्डर जे मुमकिना ग़लति कारियुनि ते, कंहिं बि शाइरीअ जे मुमकिना ग़लति कारियुनि ते, बिल्डिंग ठाहिण ते जेकॾहिं हू को पंहिंजो हद दख़ली वधाए थो, नक्शे जे मुताबिक़ का जॻहि नथो ठाहे, को वॾी पैमाने ते जेका बिल्डिंग नथो ठाहे, उन ते नज़र रखण लाइ हीउ जेको इदारो आहे हींअर सिर्फ़ु अवाम खां पैसनि फुरण जो माना इदारो बणिजी वियो आहे। इन इदारे में असांखे नज़र ईंदो त हिकिड़ो सिस्टम आहे जेको बज़ाहिर त नज़र नथो अचे, पर उहो सिस्टम मौजूदु आहे। त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको सिस्टम आहे उहो शहज़ाद आराई सिस्टम आहे। शहज़ाद आराई साहिबु केरु आहिनि? इहे असांजे जेके ज़रियनि जेको असांखे ॿुधायो आहे या जेके पेपर्स असां वटि अवेलेबल आहिनि, त शहज़ाद आराई सियासी बुनियादनि ते बग़ैर कंहिं इंटरव्यू जे, बग़ैर कंहिं टेस्ट जे इम्तिहान ॾेई 14हें ग्रेड जे इंस्पेक्टर जे तौर ते भर्ती थियो हो, जंहिंजो कमु सिर्फ़ु इहो आहे त जेकॾहिं उनखे का शइ असाइन कई वञे त हू उन बिल्डिंग जी वञी इंस्पेक्शन करे फील्ड में, उनजो सिरे सां कंहिं बि क़िस्म जो तालुक़ु न आहे त हू ऑफिस में वेही करे को कमु करे। हींअर उहो 14हें ग्रेड जो ऑफिसर असांखे खाते जो जेको डायरेक्टर जनरल आहे इसाक खोड़ो बज़ाहिर नज़र अचे थो, ऐं उहो कागज़नि में बि डायरेक्टर जनरल आहे खोड़ो साहब, पर असल में जेको बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको कार वहिंवार आहे उहो इहो इंस्पेक्टर शहज़ाद आराई हलाए थो। असांखे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे ज़रिए इहो ॿुधायो आहे त शहज़ाद आराई हिकिड़ो मख़सूस क़िस्म जी हिकिड़ी रक़म ॾिए थो, उनजे करे प्रैक्टिकली उहो ई डी जी आहे, सभु नक्शा उहो अप्रूव करे थो, कहिड़ो बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में कमु थिए, कहिड़ो न थिए, कहिड़ो नक्शो पास थिए, कहिड़ो लेआउट प्लान पास थिए, कहिड़े ऑफिसर खे किथे ट्रांसफ़र करिणो आहे, कंहिंजी किथे पोस्टिंग करणी आहे, उहो शहज़ाद आराई थो करे। ऐं शहज़ाद आराई प्रैक्टिकली बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे खाते जे कागज़नि में हिकिड़ो सस्पेंड थियल आहे, ऐं आबाद नाले जेका बिल्डरनि जी जेका तनज़ीम आहे उन्हनि CM खे, वज़ीर खे, जेको लोकल गवर्नमेंट जो वज़ीर आहे उनखे इहे शिकायतूं कयूं हुयूं त हीउ शख़्स असांजे हर कमनि में माना मुदाख़लत थो करे ऐं हर कमु हिन जे हवाले कयो वियो आहे। उनखां पोइ उनखे बज़ाहिर सस्पेंड करे ऐं चोर दरवाज़े खां उनखे खाते जो माना निगरान कयो वियो आहे। शाम जो 6 बजे उहो SBCA जी बिल्डिंग में अचे थो ऐं राति जो 12-1 बजे ताईं उहो सॼो जेको आहे सो धंधो इहो हलाए थो। हाणे इहो जेको सॼो सिस्टम आहे त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जंहिंजो तालुक़ु शहरनि जे जान ऐं माल सां आहे, उन अहम खाते जी ज़िमेदारी हिकिड़े सस्पेंड थियल इंस्पेक्टर जे हवाले कई वञे, उहो हिकिड़ो वॾो सुवाल निशान आहे। लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जे आॾो जेको डायरेक्टर जनरल इसाक खोड़ो साहिबु आहे उनजे आॾो, उन सां गॾोगॾु खाते जे वज़ीर साहिब जे आॾो, ऐं सभ खां वधीक सिंध हुकूमत जे आॾो वज़ीर आला सिंध जे आॾो आहे त अहिड़ो अहम खातो कीअं हिकिड़े अहिड़े सिस्टम जे हवाले कयो वियो आहे जेके बि सीनियर ऑफिसर आहिनि उन्हनि खे पंहिंजी पोज़ीशन सां हटाए हिकिड़ा प्राइवेट माण्हू ऐं जूनियर माण्हुनि खे उते विहारियो वियो आहे जेके उन सॼे खाते जो वहिंवार हलाइनि था।